बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी अदब जे चाहींदड़नि खे सिक भरियो सलाम। जो पंहिंजो हकी रसद। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल हालनि पुराणनि जे सावणी आखूंदनि मां हो। पाण सन 1224 हिजरी 1808 ईस्वीअ में ॼाओ। पाण फारसी अरबी जो चङो ॼाणू हो। संदसि वॾा पीर साईं पागारे जा ख़लीफ़ा ऐं मुरीद हुआ। वालिद जे वफ़ात खां पोइ ख़िलाफ़त जी पग गुल मोहम्मद ते आई। पीर साईं पागारे वटि सभिनी मुरीदनि खां वधीक इज़त हूंदी हुई। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल आला दर्जे जो उरूज़ी शाइर हो। गुल तख़लुस तौरु कमु आणींदो हो। पाण सिंधीअ जो पहिरियों शाइर आहे जंहिं सिंधी अलफ़बे जे काफ़ियनि ते दीवान तयारु कयो, जेको दीवान गुल जे नाले सां मशहूरु आहे। संदसि कलाम में केतिरियूं ई ख़ूबियूं आहिनि, जहिड़ोकि इल्म उरूज़ जे जुदा जुदा अरकाननि ऐं बहरनि में सिंधी नज़म जोड़णु, निज सिंधी लफ़्ज़ कमु आणणु, जुदा जुदा धंधनि ऐं हुनरनि खे शाइराना नज़र सां चकासे उन मां इख़्लाक़ी ऐं रूहानी सबक़ वठणु। ग़ज़ल जो ख़ासि मज़मून हुस्न ऐं इश्क़ आहे, पर गुल तसूफ़ सां गॾु मुआशी ऐं मुआशरती ॻाल्हियुनि खे बि ग़ज़ल जी ज़ीनत बणायो।